अस्सलाम वालेकुम नाज़रीन। प्रोग्राम द न्यूज़ रिव्यू संगत में आया मुंहिंजो मेज़बान फयाज़ नाइच। नाज़रीन, गुफ्तगू कंदासूं मुल्क के सियासी मंज़रनामे ते इस्लामाबाद मुल्क जे गादी वारो शहर एक दफ़ो ॿीहर जेको आहे ख़बरुनि जो महवर ऐं मर्कज़ बणियल आहे, जिते अॻूणे वज़ीर आज़म इमरान ख़ान के ख़िलाफ़ कल केस दाख़िल थियो ऐं उनखां पोइ अॼु हुन इस्लामाबाद हाई कोर्ट में प्रोटेक्टिव बेल जेका आहे उहा मंज़ूर कराए वरिती आहे। ॿिए तरफ़ PTI अॻवान शहबाज़ गिल ते जेको आहे जो मामिलो बि जेको आहे उहो कोर्टुनि में वियो ऐं कोर्टुनि हिकु दफ़ो ॿीहर 2 ॾींहंनि जी इज़ाफ़ी रिमांड जी जेका आहे मंज़ूरी ॾिनी आहे। गुफ़्तगू कंदासूं हिन सॼे मंज़रनामे ते त इस्लामाबाद में छा पियो सोचिजे ऐं उन हवाले सां कहिड़ियूं ख़बरूं आहिनि ऐं मामला कीअं पिया अॻिते वधनि ऐं ख़बरुनि जे पुठियां कहिड़ियूं ख़बरूं आहिनि। उन ते गुफ़्तगू करण लाइ असां राब्तो कयो आहे मुल्क जे सीनियर सहाफ़ी नामियारे तजज़ियेनगार जनाब अब्दुर्रज़ाक खत्री साहब सां। खत्री साहब अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम फयाज़ साहब। खत्री साहब कीअं था, छा ॿुधाईंदव अॼु असांजे नाज़रीन खे का अहिड़ी ख़बर जो ही जेको डेवलपमेंट्स थियनि पियूं इस्लामाबाद शहर जे अंदरि? तव्हांखे ख़बर खपे थी त ख़बर त इहा आहे त PDM जूं जेके जमातूं आहिनि उन्हनि जे अंदरि शदीद नाराज़गी वधी वई आहे ऐं उहे जमातूं जिन खे सवाइ चंद जमातनि जे बाक़ी जिन खे का लिफ्ट न आहे सो उहे उन्हनि खे तहफ़ुज़ात आहिनि। MKM जी सूरत हाल तव्हांजे साम्हूं आहे। उन्हनि जे गवर्नर वारे मामले ते अञा ताईं मामिलो जेको आहे सो हल नथो थिए। सो हिननि ते प्रेशर हिकु तरफ़ ते इमरान ख़ान वारो वधंदो थो वञे, पर ॿियो अंदरूनी जेको प्रेशर आहे उहो बि काफ़ी वधंदो थो वञे। तो हिननि खे असल में चैलेंज त हुयो माशी जेको महाज़ आहे तो उतां मामला पंहिंजा सिधा कनि, पर हाणे जेसिताईं IMF खां उन्हनि जा पैसा नथा अचनि ऐं उनखां पोइ आलमी इदारा जेके ॿिया मालियाती आलमी इदारा आहिनि उहे फंडिंग नथा कनि त तेसिताईं हिननि जो मामिलो सिधो थींदो कोन। अॼु हे जेको आहे सो मुंहिंजो ख़्याल आहे त कोई 30-40 अरब रुपयनि जा टैक्स इम्पोज़ करे चुका आहिनि। सदर ऑर्डिनेंस बि जारी करे छॾियो आहे। सो हिननि वरी टेक्निकल तरीक़े सां कयो आहे, पर हे जेको सियासी मंज़रनामो आहे उनमें हिन वक़्तु ताईं जेका कन्फ्यूजन मौजूदु आहे उहा इहा आहे त छा जिन खे बार बार इमरान ख़ान न्यूट्रल करे जेको आहे सो ईअं ललकारे थो त उहे छा वाक़ई हिन वक़्तु सॼो मामिलो PDM जी जमातनि जे हवाले कयल आहे या इहो सभु पाण था कनि। त इन सॼी सूरत हाल जे अंदरि जेको आहे सूरत हाल उनमें इनमें तव्हां अंदाज़ो करे सघो था त न सिर्फ़ु हुकूमत जे अंदरि जेको आहे सो कन्फ्यूजन आहे, उनजा इत्तेहादी उन सां गॾु कोन्हे, घणनि मामलनि ते उन्हनि सां मुशावरत नथी थिए। राति तो कोई उनजो पाण मिसाल वठी सघूं था त इमरान ख़ान जी गिरफ़्तारी जे हवाले सां जेका हाइप क्रिएट कई वई, पर उनमें असांजी मुंहिंजी कुझु इत्तेहादियुनि जे अॻवाननि सां ॻाल्हि थी। उन्हनि चयो त असांखे हिन सिलसिले में को बि हिननि एतमाद में न आहे वरितो। तो हिकु तरफ़ त अंदरि घणी जेको आहे सो तक़सीम आहे हिननि जी PDM जी जमातनि जे अंदरि, त ॿिए तरफ़ इमरान ख़ान जे अंदाज़ सां हिननि जे ख़िलाफ़ु ॻाल्हाए थो त उहो प्रेशर अञा घणो वधी रहियो आहे। इहा रियलाइज़ेशन बहरहाल मौजूदु आहे त जेकॾहिं जल्दी इलेक्शन थी था वञनि त इमरान ख़ान पंजाब में नून लीग खे तमामु घणो ऐं तमामु वॾो नुक़सानु ॾेई सघे थो। अच्छा, ही जेको कुझु थिए पियो, जेका तव्हां ॻाल्हि कई न्यूट्रल, वाकई न्यूट्रल आहिनि या न आहिनि, ज़ाहिर आहे ही जेका इमरान ख़ान जो हींअर जेको जंहिंखे हू एड्रेस करे थो पियो उहो सिधी सी ॻाल्हि आहे, उहो सिधी रीत जेको आहे हिन वक़्तु पाकिस्तान जी सिक्योरिटी इस्टेब्लिशमेंट खे उहो एड्रेस करे थो पियो, जंहिंखे न्यूट्रल जो लफ़्ज़ चई उहो करे थो पियो। त उन हवाले सां छा सूरत हाल आहे? छाकाणि त इमरान ख़ान बि जेका ॻाल्हि ॿोल करे थो उन मां लॻे ईअं थो त हू अञा ताईं इहो चाहे थो त उतां का इमदाद थिए ऐं हू वरी अची वञे पावर कॉरिडोर्स जे अंदरि। अदरवाइज़ हुनखे ईअं कोन थो लॻे त हो को ॿियो तरीक़ो हुन वटि हुजे जंहिं बुनियाद ते जेको आहे हू को हिन सेटअप में तब्दीली आणे सघे। असल में फयाज़ साहब हिकिड़ी ॻाल्हि त तव्हां जेको आहे सो इहा सॼी पाकिस्तान खे ख़बर आहे त पाकिस्तान में जेको सिविलियन पावर आहे उहो इस्टेब्लिशमेंट खां ई थी हेॾां अचे थो। जॾहिं उनजी जेकॾहिं का मंज़ूरी शामिलु आहे त पोइ त ठीकु आहे त इलेक्शन ते बि इहे शयूं असरअंदाज़ थींदियूं दौरान इस्टेब्लिशमेंट बि इहो चाहे थी, उहो जेकॾहिं उनजी मदद बि करे थी त शयूं सिधियूं थी थियूं वञनि। इमरान ख़ान बि इहो ई चाहे थो। तव्हांखे यादि हूंदो त
जेको PDM ठहियो उनमें मियां नवाज़ शरीफ़ जेका पाकिस्तान जी इस्टेब्लिशमेंट जे ख़िलाफ़ ॻाल्हायो, नाला खणी जेके इल्ज़ाम हया, उन दौर में अॼु जेको कुझु नून लीग करे पई या ॿियूं जमातूं कनि पियूं, इत्तेहादी जमातूं, इहो साॻियो कमु तहरीक इंसाफ़ उन दौर में कयो पिए, यानी वॾी वकालत उहा पे कई, गद्दारी जा इल्ज़ाम हुआ। हाणे जॾहिं इमरान ख़ान इहा ॻाल्हि करे पियो त हुन ते साॻिया गद्दारी जा इल्ज़ाम आहिनि। सो इहा रियलाइज़ेशन जेका हुजणु घुरिजे, ख़ुशूसन पंजाब जी सतह ताईं त इहा थी आहे त पाकिस्तान में अॻे सदाईं इस्टेब्लिशमेंट जे ख़िलाफ़ जॾहिं बि ॻाल्हि थींदी त पंजाब मां मौसर आवाज़ु उथंदो हो। हाणे पंजाब जी पॉपुलर जमायत थी वई आहे PTI, त उन में असांखे वाज़े नज़र अचे थो त अल्टीमेटली जेको आहे सो घुमाए फिराए जेकॾहिं जेको नुक़सानु आहे क्रेडिबिलिटी जो, उहो इस्टेब्लिशमेंट जो थिए थो। हाणे हुनजो हिकिड़ो मिसाल पाण इहो वठी सघूं था, इमरान ख़ान जिते जिते ख़िताब करे थो उते नवाज़ शरीफ़ जूं तक़रीरूं, मरीम नवाज़ जूं तक़रीरूं, आसिफ़ ज़रदारी जूं तक़रीरूं, उन्हनि प्रोग्रामनि में जेको पंहिंजो ऑडियंस आहे या TV स्क्रीन ज़रिए माण्हुनि खे ॿुधाए थो। इमरान ख़ान जूं माज़ी जूं कयल इस्टेब्लिशमेंट जे ख़िलाफ़ जेके तक़रीरूं आहिनि, उहो हुकूमत पंहिंजे TV सरकारी TV ज़रिए, बाक़ी चैनल ज़रिए माण्हुनि खे ॿुधाए थी त अल्टीमेटली जेका बि तनक़ीद कंहिं बि शक्ल में आहे उहा थिए इस्टेब्लिशमेंट थिए थी। सो हिन सूरताल जे अंदरि उनजो जेको रवैयो आहे इस्टेब्लिशमेंट जो, उहो तब्दील थींदे मूंखे त ज़ाती तौर ते नज़र नथो अचे। पर हाणे तव्हांखे हिकिड़ी ॿी बि ॻाल्हि ज़हन में रखणु घुरिजे त मुंहिंजो ख़्यालु इहो आहे त सेप्टेंबर या अक्टूबर में नए आर्मी चीफ जे हवाले सां पेशरफ़्त थींदी। असांजा सोर्सिस जे इन हद ताईं ॿुधाइनि था त मुमकिन आहे त वरी एक्सटेंशन थी वञे, छाकाणि त जेकॾहिं एक्सटेंशन ही हुकूमत करे थी वञे त पोइ हिननि खे जेकॾहिं ही वरी इलेक्शन में हलिया बि वञनि फेबरवरी या मार्च ताईं, छाकाणि त हिन में दिसंबर नवंबर ताईं त इलेक्शनूं मुमकिन इन करे कोन्हे त पख्तूनख्वा जा जेके मथियां इलाइक़ा आहिनि जेके बंदि हूंदा आहिनि, उते इलेक्शन मुमकिन कोन थी सघंदी। सो इहा अल्टीमेटली वञी मार्च ताईं मामिलो पहुचंदो। मार्च ताईं पहुचे थो त यानी असेंबली वक़्त खां अॻु टुटनि थियूं त इन सूरत हाल में 3 महीना लॻंदा इलेक्शन कराइण में। त या त जेका बि नई हुकूमत अचे उहो जून में अचण साण पंहिंजो बजट ॾे ऐं पंहिंजा मामला सिधा करे। पर हिन सॼे मंज़रनामे में जेका अहम ॻाल्हि आहे उहा इहा आहे त छा पाकिस्तान माशी तौर ते इन सॼे बहरान मां निकिरी बि सघंदो या न। हाणे इहो हुनजे लाइ हे जेके 1-2 महीना आहिनि उहे इंतिहाई अहम आहिनि। उन जी जॾहिं सूरत हाल हिकु तरफ़ थींदी त उनखां पोइ ई पाण इहो करे सघंदासीं त मुल्क जूं हालतूं वञनि केॾा थियूं। पर जीअं तव्हां चओ त इक़्तिसादी मंज़रनामो तमामु अहम आहे, तंहिं उन सां गॾोगॾु इहो बुनियादी सवाल बि त उते बीठल आहे ऐं उहो अहम आहे त पाकिस्तान जी मौजूदा जेका सियासी पार्टियुनि जी जेका पंहिंजो क़यादत आहे, छा उहा वाक़िअतनि इहो तय करे चुकी आहे त हाणे हू पाकिस्तान जे अंदरि इस्टेब्लिशमेंट जे मंज़ूर नज़र जेको आहे सूरत हाल में हुकूमत कंदा, छाकाणि त अॻे बहरहाल इहा ॻाल्हि मौजूदु हुई कंहिं न कंहिं सूरत में। तव्हांखे यादि हूंदो जॾहिं ARD जे प्लेटफॉर्म ते गॾिया हुआ ऐं उनखां पोइ COD थी हुई बेनज़ीर भुट्टो साहिबा ऐं नवाज़ शरीफ़ जे विच में, उन वक़्तु बि इहो हुयो त असांखे उहो स्पेस रीगेन करिणो आहे एज़ अ पॉलिटिकल पार्टी, एज़ अ पॉलिटिकल फोर्स, एज़ अ डेमोक्रेटिक फोर्स। या जॾहिं PDM ठाही वई हुई त उन वक़्तु बि हुननि इहा ॻाल्हि कही त असांखे उहो स्पेस रीगेन करिणो आहे। पर इमरान ख़ान जे नैरेटिव में उहो स्पेस रीगेन करण जी ॻाल्हि न आहे का। हू त चए थो भई तव्हां मूंखे आंदो हुयो, तव्हां मूंखे ही पढ़ायो पटियूं त ही चोर आहिनि, ऐं पोइ तव्हां उन्हनि चोरनि खे जे मामले ते न्यूट्रल थी बीह रहिया, तंहिं करे हाणे तव्हां उहो पंहिंजो फ़ैसिलो रिवर्स करे वरी मूंखे खणी अचो। मतिलबु हुन वटि इहो कोन्हे त उहो स्पेस रीगेन करिणो आहे। हू त चए थो तव्हां मूंखे खणी आया हुया, तव्हां ई मूंखे इहो नैरेटिव ॾिनो हुयो, हाणे वरी मूंखे खणी अचो। पर जेको अॻे हूंदो हुयो, जेको PDM या जेको आहे ARD जे प्लेटफॉर्म ते, उन वक़्तु त पॉलिटिकल नैरेटिव इहो हूंदो त असां इहो स्पेस रीगेन कंदासूं। तव्हांजे ख़्याल में हिन वक़्तु पाकिस्तान जे कंहिं बि फोरम ते इहा ॻाल्हि उन जी एजेंडा जो हिसो ई न आहे? सर, रीगेन जी जेसिताईं तव्हां ॻाल्हि कयो था न, इशू इमरान ख़ान जी पाण चऊं था त हू चवे थो त बाबा तव्हां मूंखे पावर मां ॿाहिरि कढियो आहे, तव्हां वठी अचो। पर इमरान ख़ान जे दौर में क़ौमी असेंबली जे अंदरि उनजा माण्हू मेंबर गॾु करण जे लाइ
उहो पिंडी मां मदद मिलंदी हुई, ठीकु आहे। पर हिननि त जेको तव्हांजो सिविलियन स्ट्रक्चर आहे इंतिज़ामिया जो, उहो मुल्क जी ॻुझी एजेंसी जे जेको आहे सो उनजी स्क्रूटनाइज़ ते करे छॾियो आहे ऐं उनजो वज़ीर आज़म पारां नोटिफिकेशन जारी कयो वियो। सो ॿिन्हिनि जी सूरत हाल सेम आहे, ईअं न आहे, शक्ल थोरी घणी तब्दील ज़रूरु आहे, पर अवामी या आइनी जेका बालादस्ती आहे उन पासे केरु वञे नथो वञे। हिन वक़्तु सिर्फ़ु इमरान ख़ान मां जान छॾाइण जो हिननि जो मक़सदु इहो हो त उहो जेकॾहिं पंहिंजी मर्ज़ी जो आर्मी चीफ मुक़ररु करण में कामयाबु थी वियो त उनजे नतीजे में असांखे ईंदड़ 5 साल बि न मिली सघंदा, छो त हिननि सिर्फ़ु पंहिंजे पाण खे रेस्क्यू करण जे लाइ सॼो इहो मामिलो कयो। हाणे उन में ही फासी विया आहिनि ऐं एॾा बुरा फाथा आहिनि जो उन मां हिननि जे लाइ एॾो आसानी सां निकिरणु जेको आहे सो मूंखे नथो नज़र अचे त कोई, छाकाणि त माशी मामला आहिनि। जेसि ताईं माण्हुनि खे माशी तौर ते को रिलीफ नथो मिले, महांगाई घटिजे नथी, डॉलर जी जेका क़ीमत आहे उहा हेठि नथी अचे, उनखां सवाइ मार्केट की चढ़ी सघंदी। सो अच्छा, ॿी हिन जे अंदरि जेका इंतिहाई अहम ॻाल्हि आहे उहा इहा आहे त इस्लामाबाद में हिननि जी हुकूमत आहे, ठीकु आहे। पासे में फैज़ाबाद जी पुल क्रॉस करियो त चौधरी परवेज़ इलाही यानी PTI जी हुकूमत शुरू थी वञे ऐं मोटरवे ते चढ़ो तव्हां पिशावर ॾांहुं वञो त KP जी अटक खां पोइ KP जी हुकूमत शुरू थी वञे। त इस्लामाबाद जे अंदरि 18वीं तरमीम खां पोइ हाणे उन वटि अहिड़ी का अथॉरिटी उन हद ताईं नाहे रही जो उहो सूबनि जे अंदरि डायरेक्ट मुदाख़लत करे। हिकिड़ी ॻाल्हि। ॿी ॻाल्हि इहा आहे त हिननि जी बेख़बरी जो जेको आलम आहे इहो आहे, मूंखे यादि आहे त गुज़िरियल हफ़्ते हिकिड़ो बिल क़ौमी असेंबली मां पास थियो, उहो गवर्नमेंट टू गवर्नमेंट कारोबार जे हवाले सां हो, जंहिंमें वफ़ाक़ी हुकूमत खे इहो अख़्तियार ॾिनो वियो त उहो सूबनि खां का बि ज़मीन वठी कंहिंखे बि ॾेई सघे थी। यानी सिंध में जेको इमरान ख़ान बेटनि जे हवाले सां प्रोजेक्ट जेको ज़िक्र कयो हो उहो हींअर पोइ हिन बिल जे करे थी सघियो पिए। उनखां पोइ पीपल्स पार्टी जे अहम माण्हुनि जॾहिं इहो बिल सेनेट में वियो, चेयरमैन पीपल्स पार्टी बिलावल भुट्टो जे साम्हूं इहा ॻाल्हि रखी त हीअ मां छा करे छॾियो आहे, पीपल्स पार्टी जी हिमायत सां क़ौमी असेंबली मां बिल पास थी वियो। सो हिननि जी संजीदगी जो अंदाज़ो तव्हां लॻाए सघो था त हेॾी वॾी कानून साज़ी थिए थी, बिल पास थी थो वञे, पीपल्स पार्टी जा माण्हू उन में वोट कनि था, पर उनखे इहा ख़बर ई न आहे छा थो थिए। सो ही मिसमैनेजमेंट जेका आहे हिन हुकूमत जी एतिरी वधी चुकी आहे जंहिंमां तव्हां अंदाज़ो लॻायो त कानून साज़ी थिए थी, हिननि खे ख़बर नथी पवे, कोऑर्डिनेशन कोन्हे। रही ॻाल्हि जीअं मूं तव्हां सां पहिरीं अर्ज़ु बि कयो इत्तेहादियुनि जी, उन में मौलाना फज़ल रहमान वारी जमात खे घणो कुझु जेको आहे सो हिसो मिलियो आहे, उहो मुतमइन आहे पंहिंजी जाइ ते। नून लीग जो प्राइम मिनिस्टर आहे, कैबिनेट में उनजा माण्हू आहिनि, पीपल्स पार्टी JUI जा आहिनि। बाक़ी जेके इत्तेहादी आहिनि उहे ऑलरेडी उन्हनि मां जेकॾहिं को हिकिड़ो बि इत्तेहादी अॻिते पोइ हिते थी थो वञे त हे 172 वारी जेका अक्सीरियत आहे 173 वारी, उहा हिननि वटि न रहंदी ऐं सदर जेकॾहिं हिननि खे चवे थो बाबा एतमाद जो वोट वठो त माना गवर्नमेंट ॾेई पवंदी। ऐं हिन सूरत हाल में जेकॾहिं सिंगल को हिकिड़ो इत्तेहादी हिननि खे छॾे वञे त हिननि जो कमु लही वेंदो। सो ही जेको इमरान ज़रे ज़रे न्यूट्रल जी ॻाल्हि करे थो, हू चाहे इहो थो त ही जेकॾहिं रुॻो थोरो पोइ हिते हटी वञनि, असां हिननि मां कुझु माण्हू टोड़े अचूं ऐं पाण सां मिलाए छॾियूं त इहा हुकूमत ख़तमु थी वञे। पर जेको बुनियादी सवाल तव्हां चओ था इक़्तिसादी मंज़रनामे वारो, उहो जेकॾहिं हीअ हुकूमत उन मंज़रनामे खे एड्रेस नथी करे सघे जीअं तव्हां चओ था, ऐं उनमें तव्हां ॾिठो त हिकिड़ो त हिननि उहे IMF जा शर्त बि पूरा करण लाइ फ़ैसिला कया, उनखां पोइ पंहिंजो आर्मी चीफ ख़ुदि जेको आहे इंटरवीन करे उहो ॻाल्हायो मुख़्तलिफ़ जेको आहे फोरम्स ते, त असांखे जेको आहे इहा रिलीज़ कयो। तव्हांजे ख़्याल में इमरान ख़ान वटि अहिड़ो कहिड़ो प्लान आहे जो हू इक़्तिसादी मंज़रनामे मां मुल्क जी जान छुटकारो हासिलु कराए सघंदो? आउं फयाज़ साहब ज़ाती तौर ते सम्झां थो त इमरान ख़ान खे सची ॻाल्हि इहा आहे त रेस्क्यू कयो वियो ऐं हिन खे ही जेको 1513-14 जमातनि जो इतिहाद आहे हिनखे हिन सॼे मामले में फासायो वियो। ठीकु आहे, हिकु ॻाल्हि इहा। ॿी ॻाल्हि इहा त जेकॾहिं आर्मी चीफ IMF वारा अमेरिका सां या ॿियनि धुरनि सां हिन मुल्क खे फाइनेंशियली तौरु कढण जे लाइ ॻाल्हायो त छा सवाल इहो आहे त उनखे सिविलियन हुकूमत इहा चयो हो, दरख़्वास्त कई हुई त हू ॻाल्हाए, या हुन पंहिंजे तौर ते ॻाल्हायो ऐं उनखां पोइ उहा ख़बर बि हलाइ वई। हाणे इन सवालनि ते पावर कॉरिडोर जे अंदरि डिस्कस थिए थो, पर जेके प्रोग्राम आहिनि उन में डिस्कस नथो थिए। इहो सवाल
कंहिं बि अॻवान खां नथो कयो वञे त ही सॼो सूरत हाल छा थी। यानी जेको पावर जी तव्हां चयो पिए रीगेन करण वारी ॻाल्हि, सो ॿिन्ही धुरियुनि यानी इमरान ख़ान बि सुभाणे पावर में अचे थो त साॻी कंडीशन हूंदी, ऐं जेकॾहिं ही आया आहिनि त हिननि जी साॻी कंडीशन आहे। हिन सॼी सूरत हाल में अवाम जो किथे बि को हिसो पती कोन्हे। बदकिस्मती इहा आहे त पाकिस्तान जी जेका पार्लियामेंट आहे उन ऐं पाकिस्तान जे अवाम जे विच में जेको गैप आहे उहो डे बाय डे वधंदो थो वञे। जेको ट्रस्ट जेको हूंदो आहे उहो नाहे रहियो। सो इहो सॼो हिन निज़ाम जेको आहे तव्हांजो सियासी निज़ाम आहे उनखे वधीक डैमेज करे रहियो आहे। वॾी महिरबानी जनाब अब्दुल रज़ाक खत्री साहब तव्हां असांखे जॉइन कयो। नाज़रीन, वफ़ाक़ी दारुल हुकूमत इस्लामाबाद मां मुल्क जा सीनियर सहाफ़ी नामहर तंज़निगार अब्दुल रज़ाक खत्री साहब असां सां हुनजो तजियो तव्हां ते पहुचायोसीं। वक़फ़ो वठूं था, वक़फ़े खां पोइ मोटी प्रोग्राम खे अॻिते वधाईंदासीं। सां गॾु